सब्सक्राइब कयो मुझे चैनल के घंटी जे निशान ते क्लिक कयो जी हर नए वीडियो की नोटिफिकेशन तव्हांखे मिली सके। देखा मूं यूट्यूब की गाल कई तो तमाम काफ़ी सारा दोस्त तरह तरह जा रोज़ सवाल कन था तो यूट्यूब छा है, यूट्यूब ते पैसा किए कमाइबा आहिनि, यूट्यूब ते कहिड़ो कम करण घुरिजे, तरह तरह जा तव्हां शक शुबा आहिनि। तो अॼु हिन वीडियो के तव्हां ॾिसंदा रहो, इंशाअल्लाह तव्हांजा समूरा शक शुबा ख़त्म कंदुसि। बस अस्सलाम वालेकुम, आऊं आहियां महबूब उमर जो, ईअं अचो त शुरूआत कयूं। दोस्तों सबका पहिरीं ॻाल्हि त यूट्यूब ते कमाई या यूट्यूब ते अर्न करण जा टे तरीक़ा आहिनि। पहिरियों स्पॉन्सरशिप, नंबर ॿियो एफिलिएट मार्केटिंग, नंबर टे एडवर्टाइज़मेंट। एडवर्टाइज़मेंट त यूट्यूब जे तरफ़ खां असांखे मिलंदी आहे जॾहिं असांजो चैनल मोनेटाइज़ थी वेंदो आहे। उन खां पोइ दोस्तों पहिरियों जेको सवाल आहे उहो इहो आहे त यूट्यूब पैसा छाजा ऐं कीअं ॾींदो आहे। त उनजो जवाबु इहो आहे त जॾहिं बि जंहिं महिल असां को मोनेटाइज़ चैनल आहे उनजो वीडियो ॾिसी रहिया आहियूं, असांखे एड ॾिसण में ईंदा आहिनि, मुख़्तलिफ़ इश्तिहार ॾिसण में ईंदा आहिनि। कॾहिं कंहिं एप्लीकेशन जो इश्तिहार ॾिसण में ईंदो आहे त कॾहिं वरी कंहिं वेबसाइट जो इश्तिहार, ऐं उहो असांजी सर्च जे मथां हूंदो आहे। जेको असां सर्च कंदा आहियूं गूगल उनखे प्रोसेस करे असांखे उन क़िस्म जा इश्तिहार ॾेखारींदी आहे त तव्हां असल में चाहियो छा था। दोस्तों जंहिंजा असां एड ॾिसंदा आहियूं उनखे यूट्यूब पारां 40% पैसा मिलंदा आहिनि। हाणे रही ॻाल्हि त असांखे यूट्यूब ते छा करणु घुरिजे जो असांखे पैसा मिलनि। सभ खां पहिरीं ऐं ज़रूरी ॻाल्हि त असांखे बसि उहो कमु करणु खपे जेको असां पाण करियूं, ॿिए कंहिंजो चोरी न करियूं, डुप्लीकेट न हुजे। यूट्यूब जी हिकिड़ी पॉलिसी में हलंदो आहे कॉपीराइट सिस्टम। ई सिस्टम जेको आहे इन सां तव्हां जेकॾहिं अॻु में का शइ अपलोड कयो था, अपलोड करण खां पोइ तव्हां ॾिठो हूंदो प्रोसेसिंग हलंदी आहे, उहा तक़रीबन 100% थिए 2-3 मिंट या 4 मिंट प्रोसेसिंग हलंदी आहे। उन प्रोसेसिंग दौरान यूट्यूब उनखे मैच कंदो आहे त अॻु में कंहिं वीडियो सां ई मैच त न आहे। उनखां पोइ यूट्यूब उनखे 3-4 क्वालिटियुनि में रखंदो आहे, यानी 720p में रखंदो आहे, 144 में रखंदो आहे, उनखां अलावा मुख़्तलिफ़ फॉर्मेटनि में रखी करे छॾींदो आहे जीअं असां वटि जहिड़े हिसाब जो नेट हुजे उन हिसाब सां असां उनखे प्ले करे सघूं। ऐं उनखां पोइ नंबर ॿी ॻाल्हि त यूट्यूब ते कॉपीराइट खां बचिजे, पंहिंजो कमु कजे, पर कीअं कमु कजे। सफ़ा इज़ी आहे। तव्हांखे पहिरीं ॻाल्हि त यूट्यूब जो कोर्स करणु खपे। पहिरीं ॻाल्हि त चैनल कीअं ठाहिजे, उनखां पोइ चैनल ते व्यूज़ कीअं अचनि, ऐं सभु कुझु तव्हांखे मूं ॿुधाए छॾियो आहे। तव्हांजे लाइ हिकिड़ी प्लेलिस्ट ठाही आहे जंहिंजो लिंक तव्हांखे आउं डिस्क्रिप्शन में ॾेई छॾींदुसि। उन प्लेलिस्ट ते वञी तव्हां इहो ॾिसी सघो था त तव्हां चैनल कीअं था ठाहे सघो, उनखां पोइ अपलोडिंग कीअं था करे सघो, ऐं उनखां पोइ तव्हां थंबनेल वग़ैरह कीअं था ठाहे सघो। पहिरीं ॻाल्हि थंबनेल जेको आहे इहो मस्ट आहे, ज़रूरी आहे। जेकॾहिं थंबनेल न हूंदो न, तव्हां हीउ वीडियो टाइटल पढ़ी कोन ॾिठो आहे। मुंहिंजे ख़्याल में तव्हां हीउ वीडियो जेको ॾिसी रहिया आहियो टाइटल पढ़ी तव्हां कोन ॾिठो हूंदो, थंबनेल पढ़ी ॾिठो हूंदो। तव्हां जॾहिं बि वीडियो ॾिसो था यूट्यूब ते तव्हां ॾिसंदा रहंदा आहियो त जेके वीडियो तव्हांजे साम्हूं अचनि था जंहिंजो थंबनेल तव्हांखे अट्रैक्टिव लॻो, तव्हां उहो वीडियो ॾिसंदा आहियो। सही आहे, त ज़्यादा ध्यानु ॾियो थंबनेल ठाहिण ते। ऐं पोइ तेसि ताईं सब्र करियो जेसि ताईं तव्हांजा 1000 सब्सक्राइबर्स ऐं 2 कलाक 40,000 मिंट। माण्हू उनखे 4000 मिंट सम्झंदा। 4000 मिंट थी वियो, चवंदा मुंहिंजो चैनल हाणे मोनेटाइज़ थी वेंदो। भाउ 4000 मिंट न, 2,40,000 मिंट त तक़रीबन 4000 कलाक। सही आहे, एतिरो तव्हांखे टाइम खपंदो। 4000 कलाक में एतिरा ई थींदा मुंहिंजे ख़्याल में मिंट। हा, उनखां पोइ इहो कंप्लीट तव्हां कयो, हाणे तव्हांजो चैनल अंडर रिव्यू में वियो। पर जेकॾहिं तव्हां हिकिड़ी ॻाल्हि त टॉपिक चेंज था करियो, हाणे तव्हां वटि जेके ऑडियंस आहिनि, टारगेटेड ऑडियंस आहिनि, मिसाल तौरु मूं वटि टेक्निकल ऑडियंस आहिनि, ऐं उते जेकॾहिं आउं को स्टेटस ठाहिणु शुरू कंदुसि त सभु मूं वटि व्यूज़ ई कोन ईंदा न पहिरीं ॻाल्हि। ऐं आउं व्लॉगिंग करणु शुरू कंदुसि हिन चैनल ते, तॾहिं बि मूं वटि व्यूज़ कोन ईंदा। त तव्हां इहो मुख़्तलिफ़ कमु गॾिजी न करियो न, हिकिड़ो कमु करियो, को बि हिकिड़ी कैटेगरी तव्हां रखो ऐं उहो हमेशह उन ते रखो, उन ते ई रहो। हाणे सिंध में काफ़ी सिंधी ॿोलीअ में जेके चैनल आहिनि ई कोन। मोटिवेशनल चैनल को बि न आहे, स्पोर्ट जो चैनल को बि न आहे, फिटनेस जो चैनल को बि न आहे, कुकिंग जो चैनल को बि न आहे, ड्राइंग जो चैनल को बि न आहे। ॿिया बि काफ़ी सारा चैनल आहिनि जेके सिंधी ॿोलीअ में आहिनि ई कोन। त इहे तव्हां वटि ऑप्शन आहिनि। ॿिया बि काफ़ी सारा चैनल आहिनि जेके तव्हां सिंधीअ में ठाहे सघो था। हाणे अचूं था नंबर ॿी ॻाल्हि त जेकॾहिं चैनल मोनेटाइज़ न थिए त पोइ पैसा किथां कमाइजनि। सही आहे, मुंहिंजी
ऑडियो क्वालिटी ॾिसी सघो था। ही माइक बोया जो आहे, बोया BY-M1। जेकॾहिं तव्हां ख़रीद करणु चाहियो त लिंक डिस्क्रिप्शन में आहे, तव्हां ख़रीद करे सघो था। इहो मूं छो चयो त लिंक डिस्क्रिप्शन में आहे ऐं मूंखे कहिड़ी ज़रूरत हुई अव्हांखे माइक जो ॿुधाइण जी। बिल्कुलु, हाणे असां अचूं था, ॻाल्हायूं था एफिलिएट मार्केटिंग ऑन यूट्यूब। एफिलिएट मार्केटिंग ऑन यूट्यूब जो मतिलबु आहे त यूट्यूब ते किथां ॿाहिरां खणी करे कमाइजे। जीअं मिसाल तौरु आउं हिकु एमेज़ॉन सां पार्टनरशिप करियां थो, उतां खां हिकिड़ो लिंक खणी पंहिंजी डिस्क्रिप्शन में ॾियां थो त हाणे तव्हां जेकॾहिं वञी माइक ख़रीद कंदो न बोया जी, त उन सां मूंखे बेनिफिट मिलंदो। सम्झी सघो था? तव्हां बि करे सघो था। काफ़ी सारियूं वेबसाइटूं आहिनि जेके तव्हांखे भाईवारो रखंदियूं। मिसाल तौरु तव्हां हींअर एमेज़ॉन खे छॾे करे ॿियूं बि काफ़ी सारियूं वेबसाइटूं आहिनि जिन ते दराज़ ते बि तव्हांखे हिकिड़ो इहो ऑप्शन मिलंदो, तव्हां उन्हनि सां गॾु बिज़नेस करे सघो था। पर दराज़ मुंहिंजे सम्झ में ॻाल्हि कोन थी अचे। दराज़ ते अलॻि अलॻि माण्हू विकिणंदा आहिनि सामान मुख़्तलिफ़। को स्टोर वारो तव्हां सां अची वञे कॉन्टेक्ट में, त उन सां तव्हां ॻाल्हाए सघो था। अच्छा, नंबर 3 जेको टी चीज़ आहे उहा अहम आहे, उहा आहे स्पॉन्सरशिप। छा खे चइबो आहे उन खे सम्झण त मुंहिंजे ख़्याल में तव्हां बि सम्झी सघो था, तावन। मिसाल तौरु निसार लगारी हींअर हिकिड़ो वीडियो ठाहे थो, पर जेकॾहिं मूंखे को प्रोग्राम कराइणो आहे ममताज़ मलाही जो, त निसार लगारी सां ॻाल्हाए ऐं हुनखे चवंदुसि मुंहिंजे प्रोग्राम जो होको हलाए, सॼी सिंध में होको हली वेंदो। उनखे सिर्फ़ु मूंखे 4-5 हज़ार रुपया ॾियणा पवंदा। इहो छा थियो? निसार लगारी जा 4-5 हज़ार रुपया कमाया ऐं मुंहिंजे प्रोग्राम जो होको सिंध जे कुंड कुड़िश ताईं पहुची वियो। सम्झी वियो न? त उन हिसाब सां उहो पैसा कमाए सघे थो। त जी हा, इहे 3 अहम तरीक़ा यूट्यूब ते पैसा कमाइण जा, ऐं ॿिया बि काफ़ी खोड़ सारा तरीक़ा आहिनि जिन सां तव्हां यूट्यूब ते कमु करे सघो था। त यूट्यूब ते कमु करणु सफ़ा इज़ी आहे, एॾो को मुश्किल कोन्हे। ऐं हा, छा यूट्यूब खे सॼी ज़िंदगी हलाइजे? यूट्यूब खे जॉब करे सम्झिजे? जी हा, बिल्कुलु, यूट्यूब खे जॉब करे सम्झिजे। त यूट्यूब हिकिड़ी जॉब आहे ऐं यूट्यूब ते असांखे ज़िमेवारी सां रेग्युलर अपलोडिंग करणी आहे। पर हिकिड़ी ॻाल्हि जो ध्यानु रखणो आहे त यूट्यूब खां अलावा ॿिया बि कमकार आहिनि, उहे करणु घुरिजनि। ऐं ईअं न त तव्हां पढ़ाई खे छॾे यूट्यूब ते पइजी वियो, तव्हां ॿिया कमकार छॾे यूट्यूब ते, तव्हां यूट्यूब खे हलायो पर पार्ट टाइम। सम्झी सघो था मुंहिंजी ॻाल्हि? त तव्हां कुझु वक़्तु ॾियो यूट्यूब खे। मिसाल तौरु शाम जे टाइम ते तव्हां फारिग आहियो, उन टाइम ते तव्हां यूट्यूब खे यूज़ कयो जंहिं टाइम ते तव्हां यूट्यूब यूज़ करियो था। सम्झी सघो था? त असां ज़िंदगी में यूट्यूब, फेसबुक, व्हाट्सअप असांजे लाइ मामूल बणिजी विया आहिनि। असांखे इन खां सवाइ सरे ई कोन थी। जेकॾहिं असां वटि इंटरनेट आहे त असां कुझु न कुझु इन्हनि मां खोले वेठा हूंदा आहियूं ऐं ॾिसंदा रहंदा आहियूं। त इहे 10-15 मिंट या 20 मिंट लॻंदा हिकिड़ी वीडियो ठाहिण में। त तव्हां उहे 10-15 मिंट कढी करे हिकिड़ी वीडियो ठाहियो ऐं सुठी वीडियो ठाहियो। उन खां पोइ मयारी कमु करियो, पंहिंजो पाण स्क्रीन जे साम्हूं अचो। इन में शर्माइण जी ॻाल्हि कोन्हे त तव्हां पाण ईंदो त छा थी वेंदो, हू कुझु कोन। तव्हां पंहिंजो पाण जेतिरो स्क्रीन ते शो कंदो न, यूट्यूब तव्हांजी वीडियो खे ओतिरो ज़्यादा माण्हुनि ताईं प्रोमोट कंदो। ऐं ॿी ॻाल्हि प्रोमोशन जे बारे में, त यार मूं 3 वीडियोज़ रखियूं ऐं मूं हुनखे चयो त मूंखे प्रोमोट कर, हुनखे चयो मूंखे प्रोमोट कर, हुनखे चयो मूं भाउ ईअं कोन प्रोमोट थींदो आहे। प्रोमोशन इहा हूंदी आहे त तव्हां वीडियो सुठा रखो ऐं तव्हांजी का बि हिकिड़ी वीडियो वायरल थी वञे, तव्हां प्रोमोट कयो। बाक़ी 4-5 वीडियो रखी चैनल ते हुनखे चवणु त प्रोमोट कर, उन सां तव्हांजे चैनल ते बैड इफेक्ट पए थो। पोइ उहे जेके तव्हांखे सब्सक्राइबर्स मिलिया उहे मिलंदा, उन खां पोइ तव्हांखे जेके नेचुरली सब्सक्राइबर्स मिलंदा आहिनि न, उहे कुदरती उहे कोन मिलंदा। छा चइजे हिन ते? बहरहाल उन खां पोइ जेके तव्हांखे ईअं रोज़मर्रा में रेग्युलर सब्सक्राइबर्स मिलनि था, उहे कोन मिलंदा। छो? यूट्यूब सम्झी वेंदो तव्हांजी वीडियो सजेस्ट कोन कंदो ऐं वरी बि तव्हां किथां शेयर कराईंदो ऐं वरी ब्राउज़ फ्यूचर में ईंदी, वरी बि तव्हांखे उन जा कुझु 4-5 सब्सक्राइबर्स, माना पोइ ई तव्हां पंहिंजे हथ में खणो था ऐं पोइ पंहिंजे हथ सां सब्सक्राइबर्स वधाए घटाए सघो था। त दोस्तों ही हुई अॼु जी वीडियो। उम्मीद आहे तव्हां सभिनी खे ज़रूरु पसंदि आई हूंदी। वधीक वीडियोज़ जे लाइ मुंहिंजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो। को बि सवाल कमेंट में लिखियो ऐं हिन वीडियो खे अञा ताईं तव्हां लाइक नाहे कयो त लाइक करे उन सभिनी दोस्तनि सां शेयर कयो जेके यूट्यूब ते कमु करणु चाहिनि था, यूट्यूबर थियणु चाहिनि था। ऐं ॿी ॻाल्हि, जेको एंड स्क्रीन ईंदो न, उन में ई तव्हांखे यूट्यूब जो कोर्स मिली वेंदो। हिन तरफ़ तव्हां यूट्यूब जो कोर्स ॾिसी सघो था ऐं उन खां अलावा हिकु ॿी वीडियो आहे उहो ॾिसणु चाहियो त ॾिसी सघो था। यूट्यूब कोर्स जे लाइ हिते क्लिक कयो।